सिंधु दरिया में पानी की सतह में वाध अचण खां पोइ कोटड़ी बैराज वटि सिंधुअ जे कप सां वेठल माण्हुनि जा घर ॿुॾी विया आहिनि ऐं मुतासिर माण्हुनि जी वाहर न थी सघी आहे। इलाइक़े वासी ताज़े पाणी में आयल पलो मच्छी मारे गुज़ारो करण लॻा आहिनि। उन हवाले सां पेश आहे हैदराबाद मां ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सिंधु दरिया में पानी की सतह में वाध अचण खां पोइ ही कोटड़ी बैराज वटि पानी सतह मुसलसिल वधी रही है। हिन कोटड़ी बैराज के आस पास में जेके माण्हू रहंदड़ आहिनि उन्हनि जे घरनि में पानी अची वियो आहे। असां हिननि हिते जे सिंधु दरिया के कपर सां वेठल माण्हुनि खां इहो पुछूं था त हुननि वटि जेके पानी वधे पियो, उन्हनि जे घरनि में पानी आयो त छा महसूसु कयो था? कुल पानी जो सूरत हाल 2010 जे मुक़ाबले में आहे हींअर, ऐं असांजा घर भी सॼा ख़ाली थी चुका आहिनि हींअर ताईं। हेॾे साम्हूं सेम भी आहे ऐं इहो ई पानी साॻियो ई जेको आहे सो पूरी सिंध खे ॿोड़ींदो। हितां क्रॉस पियो थिए। असांजा घर भी किथे एतिरा न आहिनि मज़बूत। हाली सुठी रोज़ी कंदा आहियूं हिते सिंध दरिया में। असां पंहिंजे साल में जॾहिं पानी ईंदो आहे पोइ माना ही पलो ईंदो आहे, समुंड जो पलो आहे। मथे सखर में दरगाह आहे, उनजी ज़ियारत करणु वेंदो आहे। जॾहिं पानी लहंदो आहे पोइ वापसी रिटर्न हणंदो आहे। इंतज़ाम असां वटि काई बि न आई आहे। पंहिंजी महिनत पाण कई आहे। सॼो सामान मथे पाण रखियो आहे। भाई घर ॿुॾी आहे, नुक़सानु थियो आहे। दीवारियूं भितियूं किरी पियूं आहिनि, छतियूं वेझियूं आहिनि। मींहं जे करे ॿियो पाणीअ करे दीवारियूं किरी पियूं आहिनि। कमरा असां हेठि दरिया में न साईं, हे 2 महीना थिया आहिनि। तव्हां त अॼु जी ॻाल्हि था कयो। तव्हांखे अलाह साईं ॾींहं ॾे जेको आहे तव्हां ई पुॻाओ मीडिया वारनि खे छाबस आहे। बाक़ी असांखे कंहिं बि हुकूमती निमाइंदे सार हिन महिल ताईं न लधी आहे। असांजा बच्चा नंढा नंढा कमकार को वेठा आहियूं, घर ॿुॾी आहे। कंहिं बि असांजी सार को किलो घर असांजा दरिया में न साईं। हाँ न साईं, दरिया हाणे चढ़ियो आहे जेको आहे 10 जी बोड में भी असां ॿुॾा हुआसीं। थोरो घणो इमदाद थियो, पर हाणे 2 महीना थिया आहिनि बारिशुनि में हिन में जेको आहे बोड में ॿुॾी आहे। असांजी कंहिं बि हुकूमती निमादे कंहिं बि असांजी सार न लधी आहे। इहो तव्हांजो जेको आहे असांजे वॾा लख लख थोरा आहिनि जो तव्हां मीडिया जे नुमाइंदनि असांजी सार लधी। बाक़ी हिन महिल ताईं कंहिं बि असांजे कोटड़ी जामछोर ज़िले चूंडियल नुमाइंदे सार न लधी आहे। सफ़ा कोन्हे का। हिकु असां बीमार माण्हू आहियूं, बीमारनि दवा हिन ॻाल्हि आहे। बच्चा नंढा आहिनि, हिकिड़ो वेलो मिले थो, हिकु वेलो कोन थो मिले। पोइ मिड़ेई गुज़ारो करियूं था। पूरे शहर खे आवाम खे त असां सां अपील कई वञे त असां सां मदद कई वञे। असां जेके बि आहियूं सभु ग़रीब आहियूं। पाणी सां 2 महीनो थियो आहे, बरसाति 2 महीनो थियो आहे। घरनि में का शइ न आहे, न हंधा न रली आहे। पिसाए पाए सुम्हनि था बच्चा, राति जो सीअ में मरी था वञनि। न बा सारा कोई न लहण आयो। असांजा घर हेठि हुया, ॿुॾी विया आहिनि। कुझु टपड़ लुड़ी विया, कुझु कढियासीं। बच्चा बुख ते वेठा आहिनि, कमुकार कोन्हे को। मींहुं वसे थो, कलड़ी टंगे वक़्तु था कढूं। असांखे कुझु बि न ॾिनो अथऊं। पैसा बेनज़ीर जा मिलंदा, उहे बि बंदि करे छॾियऊं। ग़रीब आहियूं, नंढा नंढा बच्चा आहिनि। असांजा घर इहो सामान सॼो लुड़ी वियो। कमाइण जी वार न आहे। वञूं था 500 रुपया 400 रुपया कमाई आहे, पूरत न आहे। हर शइ डबल। 500 400 में त टमाटा था अचनि सिर्फ़ु। बाक़ी जेको आहे तो खाइण पीअण जे लाइ परेशान वेठा आहियूं। हिन महिल ताईं सफ़ा कंहिं बि मदद न कई आहे। न कंहिं शहर जे वसंदी वारे, न कंहिं ज़िले उहिदेदार, कंहिं बि न। असां एतिरी अपील कंदासीं त असांजी मदद कनि। जी नाज़रीन, तव्हां हीउ ॾिठो त सिंधु दरिया में चाढ़ अचण खां पोइ कोटड़ी बैराज वटि जेको पाणी जी सतह में वाध थी आहे, उन सिंधु दरिया जे कप ते रहंदड़ जेके रहवासी आहिनि उन्हनि जा घर उन्हनि पाणी में ॿुॾी विया आहिनि, जंहिंजे करे हू रहवासी घणो परेशान आहिनि। हीअ जेका कोटड़ी बैराज वारी पुल आहे, हिन पुल जे आसपास में केतिरा ई माण्हू रहंदड़ आहिनि, पर उन्हनि जा जेके पाणी सतह में वाध अचण खां पोइ उन्हनि जा घर ॿुॾी विया आहिनि ऐं हू मुतासिर थिया आहिनि। कंहिंखे रोज़गार नथो मिले। ऐं हीअ जेको इलाइक़ो आहे हिन में के बि माण्हू जेके मुखियर हज़रात आहिनि या NGOs वग़ैरह जेके आहिनि उन्हनि खे को खाध खुराक जो को राशन वग़ैरह कोन मिलियो आहे, जंहिंजे करे उन्हनि जो चवणु आहे त असां हिते बुखुनि ते गुज़ारियूं था, छाकाणि त रोज़गार न आहे। ऐं हीअ हिन जा घर बि टही पिया आहिनि ऐं सिंधु दरिया जे कप ते वेठल आहिनि। त हिननि जो इहो चवणु आहे त संदन वायर कई वञे ऐं खेनि को राशन ॾिनो वञे जीअं हू पंहिंजो गुज़ारो करे सघनि। कैमरामैन कामरान जखरे सां गॾु ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंगी, SS न्यूज़, हैदराबाद।